ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मातन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे बाबा पहिरियों पहिरियों कहिड़ी सावधानी ॾींदा आहिनि कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, परमात्मा बाप जी यादि में वियो। अॼु बाबा पाण खे सम्झाइनि था कि बच्चे ॾिसो, भक्ति मार्ग में तव्हां मूंखे केॾो यादि कंदा आहियो न। हाणे मां तव्हांजो रूहानी बाप अची करे तव्हां रूहानी ॿारनि सां मिलियो आहे। भक्ति मार्ग में तिलक लॻाईंदा आहियूं न, भ्रुकुटी ते, त भ्रुकुटी में जॾहिं तिलक लॻाईंदा आहियूं त हुते कंहिंजो निवास हूंदो आहे? आत्मा जो निवास। ॿियो तिलक लॻाईंदा आहियूं राज तिलक जो। हाणे ये आत्मा जी निशानी त आहे सी। हाणे आत्मा खे बाप खां वरितो खपे स्वर्ग जो, विश्व जो राज तिलक खपे न आत्मा खे। सतयुग में सूर्यवंशी चंद्रवंशी महाराजा महारानी ठहिण लाइ हाणे पाण सभु पढ़ाई था करनि। पढ़ाइण वारो केरु आहे? निराकार परमपिता परमात्मा शिव। कंहिंखे थो पढ़ाए? निराकार आत्माउनि खे। जेकी आत्माऊं स्वर्ग में हुयूं हाणे पुनर्जन्म वठी वठी करे नर्क में आयूं आहिनि, हिन ई आत्माउनि खे बाबा वरी खां पढ़ाई करे स्वर्ग जो लाइक़ थो ठाहे। आत्माउनि खे वापसि सां राज तिलक तो ॾे न। आत्मा परमात्मा जो ॿार आहे न, त बाप ई ॿारनि खे वरितो ॾींदो। बाबा ई विश्व जो स्वराज आत्माउनि खे ॾे थो, त हुनजे लाइ पुरुषार्थ करणो खपे। बाबा चवनि था कि मुंहिंजा त सपूत ॿार हुया, हाणे तव्हां कपूत थी विया आहियो, तव्हांजी चलन बि केॾी ख़राब थी वई आहे न। त हाणे पंहिंजे चलन खे सुधारो, बाप खे यादि करे पंहिंजे चलन खे सुधारो, पंहिंजी आदतुनि खे सुधारो। बाप जो सचो सचो सपूत ॿार ठहिणो आहे न। भारतवासी चईंदा आहिनि असांजो राज्य हुयो, परंतु उहो वीचारा इहे ॼाणंदा न आहिनि कि हाणे त विश्व वैतरणी नदी आहे, त असां भॻवान जा ॿार हिन विश्व वैतरणी नदी में छो वेठा आहियूं? असां आत्माउनि जो राज्य हुयो सतयुगी दुनिया में, हाणे उहो राज्य काॾे वियो? असां उल्टी कीअं लटकी पिया आहियूं? सभु कमु उल्टो ई त करे थी न आत्मा। आत्मा जो शांत स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, शक्ति स्वरूप, पवित्र हुई, हाणे उहो ई आत्मा विकारी थी वई आहे। त ॾिसो आत्मा जो केॾो बुरो हाल थी वियो आहे न। खाइण लाइ बि न मिलंदो अथव तव्हांखे। जॾहिं दुनिया में अहिड़ी हालत थी वेंदी आहे, तॾहिं मां तव्हांजो निराकार बाप हिन सृष्टि ते ईंदो आहे। मां ॾिसंदो आहे कि असांजे ॿारनि खे त खाइण लाइ बि नथो मिले। हाणे वञी करे हिननि खे वरी खां राजयोग थो सेखारियां, ताकि वरी खां मुंहिंजी सर्व आत्माएं धनवान थी वञनि, सुखी थी वञनि। बाप अची करे राजयोग सेखारींदो आहे न। बेहद जे बाप खे यादि करण सां नई दुनिया स्थापन थींदी आहे। सभी आत्मायूं ऐं दुनिया पावन थी वेंदी आहे। बाप पतित पावन बि आहे, ज्ञान जो सागर बि आहे। इहे सिवाय तव्हांजे ॿिए कंहिंजी बि बुद्धि में न आहे। इहे सिर्फ़ु तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। बरोबरु असांजो बाबा ज्ञान जो सागर, सुख जो सागर हुयो। ये महिमा पक्की यादि करो बाप जी कि मुंहिंजो बाप केरु आहे? ज्ञान जो सागर, सुख जो सागर आहे। महिमा बसि हिन हिकु बाप जी आहे। हाणे बाप पंहिंजो त पुनर्जन्म खां परे आहे न, उहो त जनम मरण में ईंदो ई न आहे, पुनर्जन्म रहित आहे। कृष्ण जी महिमा बिल्कुलु अलॻि आहे। प्राइम मिनिस्टर, प्रेसिडेंट जी अलॻि अलॻि महिमा हूंदी आहे न। बाप चवंदा आहिनि मूंखे बि हिन ड्रामा में ऊच ते ऊच पार्ट वॼाइण लाइ मिलंदो आहे। ड्रामा में एक्टर्स खे मालूम हुजणो खपे कि इहो बेहद जो ड्रामो आहे। हिन जी आयु केतिरी अथसि पतो हुजणो खपे न। लेकिन पाण सभिनि एक्टर्स खे इहो पतो ई न आहे कि हिन ड्रामा जी पूरी आयु केतिरी आहे। हिन ड्रामा जी पूरी आयु आहे 5000 साल। केॾा बेसमझ थी विया आहियूं न पाण। न ड्रामा जे एक्टर्स खे कुझु पतो आहे, न डायरेक्टर जो कुझु पतो आहे। परंतु इहे कोई माण्हू त अहिड़ी ॻाल्हियुनि खे सम्झंदा ई न आहिनि। मनुष्य त छा छा चईंदा रहंदा आहिनि। हाणे बाप पाण खे अची करे यथार्थ ॻाल्हियूं थो ॿुधाए। तव्हां सम्झो त पोइ ॿियनि खे बि सम्झायो।
मनुष्यनि खे त बिल्कुल भी पतो न आहे कि आत्मा कीअं 84 जन्म वठी करे हाणे कलयुग अंत में अची करे पहुची आहे। भारत जेतिरो ओतिरो ऊच हुयो, हाणे इन भारत जी एतिरी गिरावट कीअं थी वई आहे। जबकि द्वापर युग में भी एतिरो धन हुयो कि शिव जो सोमनाथ जो मंदिर सोने जो ठातो है, तॾहिं त धन लूटे आहे न। त जॾहिं द्वापर में एॾो धन हुयो त सतयुग में केतिरो हूंदो हो न, अंदाज़ लॻाए सघंदा आहियो। तव्हां वटि ॾाढो धन हुयो, हाणे सभु धन ख़तम थी वियो अथव। हाणे बेहद जो बाप वरी खां आत्माउनि खे राज तिलक ॾियण आयो आहे, त हुन ते श्रीमत ते हलणो खपे। राज तिलक आत्माउनि खे मिले थो त कि आत्माऊं सतयुग में वञी करे राज्य कंदियूं। हुन जे लाइ परमात्मा बाप श्रीमत थो ॾे। पहिरीं श्रीमत कहिड़ी आहे कि पवित्र रहणो। जन जन्मांतर तव्हां विश्व वैतरणी नदी में गोता खाया न, अञा ताईं थकिया न आहियो, अञा ॿियो वञिणो अथव छा विश्व वैतरणी नदी। ॾिसो, विकारनि जे कारण सां आत्माऊं केॾी पाप आत्मा थी विया न। चईंदा बि आहियो कि मुझ निर्गुण हारे में कोई बि गुण न आहे, त बरोबर तव्हां सभिनि आत्माउनि में गुण हुया, तव्हां सभु पुण्य आत्मा हुयो न। हाणे तव्हां निर्गुण थी वई आहियो, तव्हां में कोई गुण कोन अथव, तव्हां सभु पाप आत्मा थी वियो आहे न। छो? विकारनि जे वश थी करे पाप कर्म कयो। हाणे तव्हांखे बाप सम्झाए थो कि मां तव्हांखे विश्व जो मालिक, सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम ठातो हुयो। हुन समय त तव्हां में ॾाढा गुण हुयो, हाणे सभु गुण काॾे वियो? तव्हां अहिड़ा छो थी आहियो? छो थिया आहियो? छो जो पंज विकारनि जे वश थी विया आहिनि न। हाणे बाबा चए थो वरी खां मूंखे यादि करो त पंहिंजी आत्मा में, तव्हांजी आत्मा में वापसि खां सर्वगुण सर्वशक्ति अची वेंदो। मां रचयिता तव्हांजो बाप आहियां। मुंहिंजे बाप खे, मूंखे तव्हांजे मथां तरस पियो न, तॾहिं त मां पंहिंजो शांति धाम, शांति जो स्थान, पावन स्थान छॾे करे हिन दुनिया में आयो आहे। बाप चए थो मुंहिंजो बि ड्रामा में एतिरो इहो पार्ट आहे। केतिरा तमो प्रधान ठही विया आहिनि, केॾा कूड़ पाप लड़ाई झगड़ो कंदा रहंदा आहियो। हाणे अहिड़ी दुनिया में भॻवानु आयो आहे, त भॻवानु ॾिसो केॾो रहमदिल आहे, जॾहिं असांजे लाइ हिन दुनिया में आयो आहे। सभु भारतवासी ॿार भुलिजी विया आहिनि कि असां सतयुग में डबल सितार विश्व जा मालिक हुयासीं। असां ई हिन दुनिया ते पहिरियों राज्य कयो हुयो, कंहिं देवी देवता धर्म जी आत्माऊं। हाणे हिन दुनिया जी छा हाल थी वई आहे? हाणे बाबा पाण खे वापसि खां स्मृति थो ॾियारे कि तव्हां ई हिन सृष्टि ते 5000 साल पहिरियों सुख शांतिमय जीवन जींदा आहियो। हाणे तव्हां ई हिन सृष्टि में पुनर्जन्म वठी वठी करे दुखी शांत थी विया आहियो। पहिरियों धर्म हिन सृष्टि ते कहिड़ो हुयो? आदि सनातन जी। हाणे त दुनिया में ढेर धर्म थी विया आहिनि न, हिन करे ढेर माण्हू थियण जे कारण परिवार में जॾहिं माण्हू ज्यादा थींदा वेंदा आहिनि त अनेक परिवार वारनि जी अनेक मतियूं थी वेंदियूं आहिनि न। हिन करे पोइ लड़ाई झगड़ा बि थींदा रहंदा आहिनि। हिन करे बाबा चईंदा आहिनि कि हाणे सभु हिकु मत हलो। हिकु मत हलण लाइ पाण खे सभिनि खां पहिरियों कहिड़ी स्मृति रखणी पवंदी कि असां सभी आत्माऊं हिकु बाप जा ॿार आहियूं। असां सभी आत्माऊं परम धाम निवासी आहियूं। असां सभी आत्माउनि जो रूप निराकार ज्योतिर्बिंदी आहे। ये त शरीर रूपी कपिड़ो आहे। शरीर रूपी कपिड़े खे थोरी ॾिसणो खपे। आत्मा खे ॾिसी करे जॾहिं पाण पाठ वॼाईंदासीं तॾहिं पाण सभी आत्माऊं सुख शांति सां रही सघंदासीं। हिन करे बाबा घड़ी घड़ी पाण खे ध्यानु खिचवाईंदो आहे कि पंहिंजी पाण खे आत्मा सम्झो। हिन सृष्टि चक्कर ते तव्हां सभी आत्माऊं भाउ आहियो। सभी पंहिंजो इहो शरीर रूपी चोलो वठी करे अलॻि अलॻि संबंध में अची करे पाठ थी वॼायो। भल पाठ वॼायो, लेकिन बुद्धि में छा स्मृति हुजणो खपे कि इहा बि आत्मा, मां बि आत्मा, असां ॿई भाउ आहियूं। असांजो बाप हिकु परमात्मा आहे। ॾिसो, जीवन में दुख सुख ईंदो आहे त भॻवान खे यादि कंदा आहियूं न।
त उहो ई भॻवानु सभिनि जो पीउ आहे, उहो ई सभिनि खे सुख शांति ॾेई सघंदो आहे। हिन करे हाणे आत्मा सम्झो, परमात्मा खे यादि करो। तव्हां अहिड़े घोर अंधियारे में अची विया आहियो कि पंहिंजे पाण खे शरीर सम्झी वेठा आहियो। हाणे हिन अज्ञानता जे अंधेरे सां तव्हां पंहिंजे पाण खे मुक्त करो। जॾहिं इहो अज्ञानता जो अंधेरो तव्हांजो दूर थी वेंदो त तव्हां सभिनि आत्माउनि जे जीवन में छा थी वेंदी? सुख शांति थी वेंदी। बाबा चवनि था इहो झूठो खंड आहे न, हिन झूठे ई खंड खे मां सचखंड ठाहिण आयो आहियां। बाप सच सत्य आहे न, त अची करे पाण खे सची ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे, जंहिंसां इहो भारत सचखंड थी वेंदो आहे। सभी आत्माएं सची थी वेंदियूं आहिनि, सभु चीजूं सची थी वेंदियूं आहिनि। हाणे त हर हिकु मनुष्य आत्मा छा चीजूं आदि बि केॾी कूड़ियूं कूड़ियूं थी वियूं आहिनि न। त हिन झूठी दुनिया खे वापसि सां सची दुनिया ठाहिण वारो उहो सत्य बाप हिन सृष्टि ते आयल आहे। बाबा चवनि था कि झूठ खंड केरु ठातो अथई? रावण। अर्थात 5 विकारनि जे कारण आत्मायूं बि झूठी थी विया आहिनि, त पूरी सृष्टि बि कूड़ी थी वई आहे न। भगत रावण खे जलाईंदा आहिनि, परंतु सम्झंदा थोरी आहिनि कि असां रावण खे जलायूं था, कृष्ण खे छो नथा जलायूं, राम खे छो नथा जलायूं, शिव जे लिंग खे छो नथा जलायूं? छो जे रावण ई असांजो वॾो दुश्मन आहे। रावण अर्थात 5 विकार। हिन करे 5 विकारनि खे ई जलाईंदा आहिनि। लेकिन इहो त पतो ई कोन अथनि कि विकार असांजी आत्मा में ई आहे। असांजे अंदरि परमात्मा न आहे। असांजे अंदरि जेकी आत्मा आहे उहो विकारनि सां जकड़ियल आहे। आत्मा परमात्मा न आहे। आत्मा विकारी थी वई आहे, आत्मा रावण थी वई आहे। हाणे अहिड़ी रावण आत्माउनि खे परम पिता परमात्मा राम अची करे रावण खां मुक्त थो करे। ॾिसो, आत्मा रावण विकारनि जे संग में रही थी त रावण ई थी वेंदी न। हाणे रावण अर्थात विकारनि खे जलाईंदा त आत्मा परमात्मा राम जी थी वेंदी। सचो सचो बाप अची करे पाण खे सची सची ॻाल्हियूं ॿुधाए करे सचो थो ठाहे। ॾिसो, बाबा सम्झाइनि था कि आत्मा एतिरी नंढी आहे, नज़र बि नथी अचे, लेकिन कीअं शरीर सां कर्म थी कराए न। हाणे अहिड़ी आत्मा खे बाबा वरी खां राजयुक्त ठाहिण आयो आहे। राजयुक्त अर्थात आत्मा खे ख़ुदि जी सर्व शक्तियूं ऐं गुण ॾियण आयो आहे, जंहिंसां आत्मा वरी खां शक्तिशाली गुणवान ठही करे पंहिंजे शरीर रूपी कर्मेंद्रिय सां वापसि सुठा कर्म कराईंदी। जॾहिं सभी आत्मायूं पंहिंजे शरीर रूपी कर्मेंद्रिय सां सुठा सुठा कर्म कराईंदियूं त इहा दुनिया छा थी वेंदी? स्वर्ग। राजयोग कंहिं सेखारियो हुयो? परम पिता परमात्मा। कृष्ण न सेखारियो हुयो, परमात्मा ई अची करे राजयोग सेखारींदो आहे। राधे कृष्ण ई स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठाहींदो आहे। कृष्ण कोई दुनिया जो बाप थोड़ी आहे। विश्व पिता त परमात्मा आहे न। कृष्ण त जॾहिं राधे सां शादी करे तॾहिं हुनजा ॿार पैदा थींदसि, तॾहिं उहो हुनखे माउ पीउ चईंदसि। जॾहिं शादी खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा, पोइ हुननि खे हुनजा ॿार माउ पीउ चईंदसि न। कृष्ण खे असां छो चईंदासीं पंहिंजो पीउ? उहो त नंढो ॿार आहे। कृष्ण शादी कंदो त नारायण ठहींदो न। ऐं वैसे बि उन्हनि जा ॿार उनखे माउ पीउ चईंदासीं। असांजा त माउ पीउ परमात्मा आहे न, ऐं ब्रह्मा मां आहे। त हाणे अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आत्मा खे वीचार करणो खपे, तॾहिं हुनजी बुद्धि में इहे सभु ॻाल्हियूं ईंदियूं। आत्मा हाणे पुनर्जन्म वठी वठी करे हिकदमि कलाहीन शक्तिहीन थी वई आहे। हिकु शरीर छॾे ॿियो शरीर वठंदी आहे, त हिन सां हुनजी थोरी बहुत शक्तियूं त कला घटि थींदी अथसि न। बसि सत्य त्रेता में दुख न थींदो आहे, लेकिन हिकु जनम वठी ॿियो जनम वठी त कुझु त फ़र्क़ु थींदो न। जीअं चंद्रमा पूर्णिमा ॾींहुं पूरो हूंदो आहे, ॿिए ॾींहुं कुझु न कुझु फ़र्क़ु त पइजी वेंदो आहे न। ईअं ई आत्मा बि ईअं ई धीरे धीरे शक्तिहीन कलाहीन थींदे थींदे कलयुग अंत ताईं हिकदमि शक्तिहीन ऐं कलायूं वग़ैरह सभु ख़तमु थी वेंदो। परमात्मा बाप जे तन में ईंदा आहिनि
हुनखे भागीरथ चइबो आहे। भागीरथ अर्थात भाग्यशाली रथ। रथ मतलब शरीर, रथ मतलब घोड़ो न, ये शरीर जो आहे आत्मा जो हिनखे बि रथ चइबो आहे। भगवान के घोड़े गाड़ी ते या बैल ते न ईंदा आहिनि, भगवान भी मनुष्य तन में ही प्रवेश कंदा आहिनि ऐं हुन रथ जो नाम पोइ ब्रह्मा रखंदा आहिनि। हुन ई रथ खे मनुष्य भक्ति मार्ग में भगीरथ जे नाम सां यादि कंदा आहिनि। अर्थात भाग्यशाली रथ, केतिरो भाग्यशाली रथ आहे कि हुन शरीर जे अंदरि भगवान अची करे हिन पूरी सृष्टि के स्वर्ग नर्क खां स्वर्ग ठातई। त केॾो भाग्यशाली रथ हूंदो न उहो। ऐं उहा आत्मा बि केॾी भाग्यशाली हूंदी कि हुन आत्मा जे शरीर में भगवान अची करे पंहिंजो पूरो कार्य कई। ऐं हुन खां बि वॾी ॻाल्हि कि हुन आत्मा भगवान खे पहचाने, भगवान जे कार्य खे पहचाने। बाबा चवनि था ॾिसो तव्हां जेका हाणे ब्रह्मन ठहिया आहियो न, तव्हां ही वञी करे सतयुग में देवी देवता ठहींदव। ब्रह्मन सो देवता चईंदा आहिनि न, छो चईंदा आहिनि? छो जी ब्रह्मन ही वञी करे देवी देवता ठहींदा। कहिड़ा ब्रह्मन ठहींदा आहिनि? ब्रह्मा मुख वंशावली ब्रह्मा। कुख वंशावली न, हाणे शिव बाबा पाण खे ब्रह्मा जे मुख सां एडॉप्ट कयो अथई न, त पाण आहियूं ब्रह्मा जा मुख वंशावली, जेके भगवान पंहिंजो ठाहे करे पोइ सत्युगी दुनिया जे लाइ तयार थो करे। बाबा चईंदा आहिनि इहे ॻाल्हियूं अच्छी रीति सम्झो ऐं बुद्धि में धारण करो। हिन ॻाल्हियुनि खे भुलिजो न, सदा स्मृति में रखो हिन ॻाल्हियुनि खे। रावण तव्हांखे विस्मृति में लाहे छॾियईं न। ॾिसो रावण जी प्रविष्टा सां आत्मा ख़ुदि खे बि भुलिजी वई, पंहिंजे बाप खे बि भुलिजी वई, पंहिंजे घर खे, सृष्टि चक्कर खे, ड्रामे खे, सभ खे भुलिजी वई। हाणे उहो ई परमात्मा अची करे आत्माउनि खे स्मृति थो ॾे। त पाण खे हाणे जेका विस्मृति जा संस्कार आहिनि, जेका पाण भुलिजी वियासीं सभु कुझु, उहो सभु कुझु परमात्मा स्मृति ॾियारे करे पाण खे चए थो कि हाणे हिन रीति पंहिंजो जीवन जियो। रावण पने सां पाण खे छुड़ायो। रावण जो स्वभाव संस्कार विकार आदि भ्रष्टाचार पाप सभु कुझु भुलिजो, पवित्र रहो, त पोइ तव्हांखे वापसि खां सर्व स्मृति अची वेंदी, तव्हां स्मृति स्वरूप ठही वेंदव। थोरी सी त महिनत करणी पवंदी न। ॾिसो जीवन में कोई बि कार्य कंदा आहियूं त महिनत त करणी पवंदी आहे। हाणे हिन में बि महिनत त करणी आहे न। जेसि ताईं घड़ी घड़ी पाण खे यादि न ॾियारींदव कि मां केरु, मुंहिंजो बाप केरु आहे, मुंहिंजो असली घर कहिड़ो आहे, मां कीअं सृष्टि ते आयमि, तेसि ताईं तव्हां में परिवर्तन कीअं ईंदो? तेसि ताईं तव्हांजे जन्म जन्मांतर जे विकर्मनि जो बोझो कीअं ख़तमु थींदो? 84 जनम वठी वठी करे त सभु कुझु भुलिजी विया आहियो न। हाणे सभु कुझु यादि करे पंहिंजी आत्मा खे वापसि खां पावन ठाहिणो आहे, वापसि खां आत्मा खे दैवी गुणनि वारी ठाहिणो आहे। ज्ञान जो सागर बाप अची करे पाण खे सृष्टि चक्र जो ज्ञान थो ॿुधाए। पोइ कोई ॿार ॿुधंदा आहिनि, कोई ॿुधी करे बि हली वेंदा आहिनि, कोई त ॿुधंदा ई न आहिनि। परंतु इहा त ॿारनि जी मर्ज़ी आहे न। बाबा त सभिनि आत्माउनि खे हिकु जहिड़ो ज्ञान ॾींदो आहे, हिकु जहिड़ी समझ ॾींदो आहे। पोइ जेका जेका ॿार धारण करनि, ॾिसो ज्ञान सागर बाप तव्हांखे सॼी सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान थो सिखाए, ॿुधाए, राजयोग थो सिखाए। सत्य त्रेता में भक्ति जो थोरो भक्ति ऐं ज्ञान न हूंदो। हाणे पाण ज्ञान वरितो आहे त भक्ति न आहे, भक्ति कंदासीं द्वापर युग खां त ज्ञान न हूंदो। इहे सभु ॻाल्हियूं बाबा पाण खे था ॿुधाइनि। हाणे जेको ज्ञान वठूं था हिन सां आत्मा जी सदगति थी वेंदी, अर्थात आत्मा खे सुख शांति मिली वेंदो। त सतयुग में आत्मा भक्ति आदि कंदी ई न, छो जी आत्मा खे जो सुख ऐं शांति खपे उहो त प्राप्त थी वई न। हाणे जेको पाण करूं था पुरुषार्थ ज्ञान ॿुधी करे, पोइ इहा जेकी अंदरि प्राप्ति थिए थी न आत्मा खे, इहा पूरा 2 युग हलंदी आहे, सतयुग ऐं त्रेता। सतयुग त्रेता में कोई बि मनुष्य आत्मा भक्ति न कंदी आहे। यज्ञ तप पाठ आदि गंगा स्नान आदि कुझु बि न आहे वहाँ पे उते।
छो छो जी इहे सभु पाण छो कंदा आहियूं? भॻवान कोई कंदो आहे की असांखे भॻवान सां मिलणो आहे, कोई कंदो आहे मूंखे हीअ मन्नत पूरी करणी आहे, कोई चवंदो आहे मूंखे सुख शांती खपे, इन करे भॻवान जी भक्ति आदि कंदो आहे, यज्ञ आदि कंदो आहे। यज्ञ थींदा आहिनि, कोई दुनिया में कोई बाढ़ वग़ैरह या पाणी नथो अचे, बारिश आदि या अलॻि अलॻि कम जे लाइ यज्ञ रचंदा आहिनि। पर सत्युगी दुनिया में त प्रकृति बि सुखदाई हूंदी त आत्मायूं बि सुखदाई हूंदी, जीव जंतु खाइण पीअण सभु सुठो हूंदो। त इन करे कोई भॻवान खे यादि ई न कंदो आहे, कहिड़ी बि प्रकार जी भक्ति उते न थींदी आहे, ऐं न ई कोई ज्ञान जी ॻाल्हियूं हूंदियूं। सभी आत्मायूं भरपूर हूंदियूं आहिनि त पंहिंजे उन ई भरपूरता जे कारण सुख शांति जो जीवन जीअंदियूं। हाणे बाबा चवनि था द्वापर युग खां जॾहिं तव्हांजो दुख शुरू थियो त बि तव्हां पहिरियों पहिरियों शिव जी ई पूजा कंदा आहियो। ही त हाणे दुख शुरू थी वियो न, त पाणिनि जी, पेड़ जी, सूर्य जी, चंद्रमा जी, अलाए कहिड़ा कहिड़ा गुरू आदि करे छॾिया अथनि, कहिड़ा कहिड़ा रीति सां माण्हू भक्ति आदि करनि था, सोचनि था बसि कुझु बि करो भॻवान ताईं पहुची वेंदासीं। परंतु परमात्मा चए थो इहे सभु करण सां मूंसां दूर था थियो न। काथे परमात्मा भॻवानु निराकार आहे, ऐं हुन पाणी में सनानु करण सां भॻवानु थोरी मिली वेंदो पाण खे। पेड़ जी पूजा करण सां, सूर्य जी पूजा करण सां कोई उहो निराकार परमात्मा थोरी मिली वेंदो। निराकार परमात्मा जेके भॻवानु ईश्वर अल्लाह चईंदा आहियूं, उन सां मिलण जे लाइ त पहिरियों पंहिंजे पाण खे पहचानणो पवंदो न, कि मां आत्मा आहियां ऐं उहो बि परमात्मा आहे, उहो मुंहिंजो आत्मा जो पीउ आहे। बसि एतिरी ॻाल्हि सम्झण जी आहे। हिन ॻाल्हि खे सम्झी वियो त भॻवान सां मिलन मनाए छॾियो। बाक़ी एॾी जेकी तव्हां भक्ति आदि में केॾा दूर दूर धक्का खाईंदा आहियो, केॾी परे परे वञी करे भॻवान सां मिलण था वञो, भॻवान खे राज़ी करण था वञो, अलाए कहिड़े कहिड़े रीति सां माण्हू एॾा परे परे वेंदा आहिनि, धक्का आदि खाईंदा आहिनि। इन सां भॻवानु थोरी मिलंदो आहे। भॻवानु त पाण खे कॾहिं मिलंदो? जॾहिं मां स्वयं खे पहचानंदमि कि आख़िर भॻवान खे मां छो थी यादि करां, मूंखे सभु कुझु आहे, लेकिन भॻवान खे केरु थो यादि करे? ये आत्मा जो अंदर वेठी आहे शरीर जे अंदर, ये पंहिंजे पीउ परमात्मा खे भॻवान ईश्वर अल्लाह सतगुरु जे नाम सां यादि थी करे। त जॾहिं आत्मा खे पंहिंजे परमात्मा जो यथार्थ नाम रूप, हुनजे रहण जो स्थान, हुनजो कर्तव्य सभु कुझु पतो लॻंदो, तॾहिं त आत्मा संतुष्ट थींदी, तॾहिं त न आत्मा खे सर्व प्राप्ति थींदी। जंहिं समय आत्मा खे इहा प्राप्ति थी वेंदी आहे न, ते समय इहा आत्मा सभु कुझु करणु छॾे छॾंदी आहे ऐं सिर्फ़ु परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदी आहे। छो जो जाता प्राप्ति थींदी उनखे यादि करणु सुठो आहे कि दर दर धक्का खाइणु सुठो आहे? प्राप्ति थिए थी त पोइ आत्मा जो भटकण बि बंदि थी वेंदो आहे। छा निकी निकी सुकीले ते ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे हिकु बाप ॿियो न कोई, हिन दृढ़ संकल्प सां वरदान आहे हिकु बाप ॿियो न कोई, हिन दृढ़ संकल्प सां अविनाशी ऐं अमर ठहियो। बाबा चवनि था जेका ॿार इहे दृढ़ संकल्प कंदा आहिनि कि मुंहिंजो त हिकु परमात्मा बाप आहे, ॿियो कोई बि न आहे, भले शरीर जो संबंधी आहिनि, लेकिन आत्मा अंदर ई अंदर इहो सोचे कि मुंहिंजो त हिकु परमात्मा बाप सचो सचो आहे, ॿियो कोई बि न। त इहा जॾहिं स्थिति थी वेंदी आहे न, तॾहिं सहज ई आत्मा भरपूर थी वेंदी आहे ऐं हिन दृढ़ संकल्प सां आत्मा खे परमात्मा द्वारा सर्व संबंधनि जो रस मिलंदो आहे। भई शरीर जा त केॾा संबंधी आहिनि न, पीउ ॿार खे कुझु ॾींदो, माउ कुझु ॾींदी, भाउ भेण कुझु ॾींदा, पति पत्नी कुझु न कुझु हिक ॿिए खे प्राप्तियूं ॾींदा आहिनि। छा प्राप्ति ॾींदा आहिनि? स्थूल चीजूं ॾींदा आहिनि न।
लेकिन आत्मा खे जो सुख शांति पवित्रता आनंद खपे, ज्ञान खपे, वो परमात्मा पंहिंजे सर्व संबंधन सां आत्मा खे प्राप्ति कराईंदो आहे। त ये प्राप्ति अगरि आत्मा खे करणी आहे त आत्मा खे छा करणो पवंदो? हिकु पक्को सोच पंहिंजे अंदरि रखणो पवंदो कि मुंहिंजे आत्मा सां गॾु परमात्मा बाप सर्व संबंधन सां गॾु आहे। वो परमात्मा मुंहिंजो बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे, मुंहिंजो ॿार बि आहे, पति बि आहे, दोस्त बि आहे। जेको बि संबंध तव्हांखे सुठो थो लॻे हुन संबंध सां परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा खे सर्व प्राप्तियुनि सां भरदा वञो। हिन सां आत्मा हिकदमि भरपूर थी वेंदी आहे न। त भरपूर आत्मा सदैव शांत सुखी अनुभव कंदी आहे। स्लोगन आहे पंहिंजो सोचणु, ॻाल्हाइण ऐं करणु टई हिकु समान हुजनि। भई असां जेको सोचूं था उहो ई ॻाल्हायूं, उहो ई करूं। जॾहिं इहे टई हिकु समान थी वेंदासीं तॾहिं चईंदासीं कि पाण सर्वोत्तम पुरुषार्थी आहियूं, अर्थात सभु ॻाल्हियुनि में सुठा आहियूं पाण। अच्छा, ओम शांति।